OGTCL कंपनी ऐं हिंदू काउंसिल तरफ़ां ॾियारीअ जे मौक़े ते इस्लाम कोट में ग़रीब हिंदू बिरादरी जे माण्हुनि में खाधे पीते जो सामान ऐं ॿिया तोहफ़ा विरहाया विया। उन मौक़े ते हिंदू काउंसिल जे चेयरमैन डॉक्टर रमेश कुमार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त OGTCL कंपनी तरफ़ां सवें ॿारनि में चप्पल ऐं हिंदू काउंसिल तरफ़ां खाधे पीते जो सामान विरहायो वियो आहे। रमेश कुमार चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी भले इस्लाम कोट में जलसो करे पर पहिरियां ठुल्ह में वञणु खपे जिते ऑक्सीजन न मिलण करे 5 इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि जेको सिंध हुकूमत जी नाअहली आहे। काफ़ी अरसे खां दीवाली जे टाइम ते असां राशन जो हिकिड़ो सिलसिलो जारी रखंदा आहियूं त राशन उन्हनि घरनि में पहुचायूं राशन जेके घटि में घटि न अफोर्ड कंदा वञनि या उन्हनि खे दीवाली में थोरी सपोर्ट थी वञे हली उन हवाले सां अॼु हिते अचणु थियो आहे। राशन विराइण जे हवाले सां त दीवाली जे मौक़े ते असां उन्हनि सभिनी घरनि में जेके अफोर्ड नथा कनि उन्हनि खे असां राशन विरायूं। OGTCL जे अमलदार आगा मंसूर अली चयो त हिंदू काउंसिल सां गॾिजी ग़रीब माण्हुनि में ख़ुशीअ जे ॾियारे जे हवाले सां खाधे पीते जो सामान विरहाए संदन ख़ुशियुनि में वाध करण जी कोशिश कई है। थरपारकर के गरीब बच्चों के लिए जो हैं सिर्फ शूज़ जो हैं वो फराम किए और हम उम्मीद करते हैं कि इस तरह के कामों को डॉक्टर साहब इंशाल्लाह मज़ीद मुस्तकबिल में भी प्रमोट करेंगे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk